खोड़ा भरसा सूफ़ी बुज़ुर्ग शहनशाह पीर ईसा बादशाह जे सालियाने टिनि ॾींहंनि वारे उर्स जूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। दरगाह जे सजा नशीन अक़ीदतमंदनि सां गॾिजी चादर चाढ़े उर्स जे तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। मेले जी पहिरीं धमाल जे ॾींहं ते सिंध जे मल पहलवाननि विच में चोटी जा मुक़ाबला थी गुज़रिया। पहिरें जोड़े जे मल पहलवान खान आवान पहलवान हुज़ूर बख्श ज़रदारी खे मल मारे पंडाल में वेठलनि खां वाह वाह कराए छॾी। मेले जे महिमान सरदार ज़ियाउद्दीन मितले, बशीर अहमद मितले ऐं ॿियनि कामयाब पहलवाननि में इनाम पिणु विरहाया। मीरपुर बठोर रोड झोक शरीफ बठोर जे मेन रोड ते बाईपास साम्हूं तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल विच में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी पीपल्स एम्बुलेंस ज़रिए तालके इस्पताल मीरपुर बठोर आंदो वियो। हादसे जो शिकार कार ड्राइवर फरार थी वियो। पुलिस कार ऐं मोटरसाइकिल खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िम अॻवाननि ते दाख़िल केसनि ऐं घरनि ते चढ़ाइण ख़िलाफ़ जामशहर में रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध यूनिवर्सिटी मुलाज़िमनि जी नुमाइंदा तंज़ीम सेवा जे अॻूणे सदर ग़ुलाम नबी भलाई ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो ॿियनि ते केस दाख़िल थियण ऐं संदनि घरनि ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ यूनिवर्सिटी मुलाज़िमनि जानू डाहणी ॿिनि जी अॻवाणी में सिंध यूनिवर्सिटी जे CNG स्टेशन खां जामशहर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी विच रोड ते धरणो हयो। अॻवाणनि चयो त एहतिजाज करण तां मिनी हॉस्पिटल जे इंचार्ज डॉक्टर अरबिला ख़ान पारां जामशहर थाणे ते कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त मुलाज़िम अॻवाणनि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि, घरनि ते चढ़ाइयूं कंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कोटड़ी में क़त्ल थियल SUP जे अॻवान मुमताज़ ॻोड़ जे कातिरनि जी गिरफ़्तारी जे जामशहर में SUP तालके कोटड़ी जे अॻवान सागर जुमन बुर्दी, सलीम राजड़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में बबर शॉपिंग सेंटर खां जामशहर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो हो। इन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त कोटड़ी शहर में बेदर्दी सां क़त्ल कयल मुमताज़ ॻोड़ जा असुल कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk